इसराइली अखबार पीटीआई पानी के इसराइल जो हिमायती करार दी छो। यरूशलम पोस्ट अखबार से आर्टिकल में पीटीआई पानी के इसराइल जो हिमायती करार दिनो पियो। आर्टिकल में चयो पियो आहे त पीटीआई पानी मुखालिफ बयान ॾियण बावजूद इसराइल सां बहितर ॻंढापण जा इशारा ॾींदो रहियो। पीटीआई पानी इसराइल लाइ हम ख़याल सियासतदान आहे। यरूशलम पोस्ट जूं ॻाल्हियूं अखियूं खोलण वारियूं आहिनि। इसराइली अखबार पीटीआई पानी जे विते मयारी तज़ादनि जे पासे खे बाइकू करे छॾियो। पंजाब जी सीनियर वज़ीर मरियम औरंगज़ेब जो इसराइली अखबार जे आर्टिकल ते रद्द अमल। चवे थी पीटीआई पानी इसराइल सां मामूल जा लाॻापा चाहींदो हो। ॾिसो पीटीआई पानी कहिड़ो मौक़िफ़ खणींदो रहियो आहे। सिंध के गरू वज़ीर सियाल हसन अंजार सेवण में निगरी सां जिंसी जाति जो नोटिस वरितो। एसएसपी जामशोरो खां वाक़े जा तफ़सील तलब। ज़ियाद हसन अंजार जो चवणु आहे त वाक़े जी जाच में हाकारी अॻिभराई लाइ शुरूआत करे पुलिस क़दमनि में देरि न कई वञे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सिलही सतह ते क़दम खंया वञनि। सिंध समेत सॼे मुल्क में सरकारी तोड़े ख़ानगी मेडिकल कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ में दाख़िला लाइ प्री एंट्री टेस्ट वरिती वई। MBBS ऐं BDS में दाख़िला लाइ MD-केयर टेस्ट PMDC जी निगरानी में थी। मुल्क में गॾियल तौर 1,67,744 उम्मीदवार टेस्ट में हिसो वरितो। सिंध में डाव मेडिकल यूनिवर्सिटी जे इंतज़ाम हेठि 38,000 खां मथे उम्मीदवारनि टेस्ट ॾिनी। कराची, जामशोरो, शहीद नसीराबाद, सखरे लाड़काणो में टेस्ट सेंटर्स क़ाइमु कया पिया। इम्तिहानी मर्कज़नि जी सिक्योरिटी सख़्त कई वई। मोबाइल फ़ोन ऐं इंटरनेट सर्विस मुअतल रही। CCTV कैमराउनि ज़रिए इम्तिहानी मर्कज़नि जी निगरानी कई वई। MD-केयर टेस्ट जो परचो मुबैना तौर वक़्त खां अगाऊ थियण जो इंकशाफ। डाव मेडिकल यूनिवर्सिटी कराची जी इंतज़ामिया सोशल मीडिया ते गर्दिश कंदड़ परचे खे जाली करार ॾेई छॾियो। यंग डॉक्टर्स एसोसिएशन जे अॻवान डॉक्टर महबूब मुनारी जो चवणु आहे त ख़दशो ज़ाहिर कयो पेपर लीक थी सघे थो। जेकॾहिं पेपर में साॻिया सवाल मिलिया त सख़्त एहतजाज कयो वेंदो। रतो तेरो वेझो बेसर ऐं जतोई जी बिरादरी जी बिंदुरनि में पुराणे तकरार तां मामू ऐं भाणे जो क़तल। ॻोठ गुल बेसरवासी बलीदात ऐं संदसि भाणे जो शाकिर हुसैन बेसर खे गोरियुनि जो खाज बणाए पियो। मक़तूलनि जे पासनि मौसफ़ जतोई बिरादरी जे हथियारबंदनि फायरिंग करे ॿिनि ॼणनि खे क़तल कयो। घोसपुर जे कचो केठी वारे इलाइक़े मां पीरसन जो लाशत। पीरसन जी सुञाणप रावलपिंडी वासी राजा कामरान तौर थी। पुलिस मौसफ़ राजा कामरान खे कुझु महीना अॻु कयो वियो हो। फुलजी स्टेशन भरिसां नौजवान जो घर मां गोलियूं लॻल लाशत। ॻोठ केटी उसामा जतोई में 24 वरिये जे जान मोहम्मद कमरानी जो लाश मिलियो। पुलिस मौजूब पार्सन जो चवणु आहे त नौजवान बंदूक जो फायर करे आपघात कयो आहे।
ईरान में कोयले जी खाण अंदर गैस भरजण सबब धमाको 51 ॼणा फौत केतिराई ज़ख़्मी। ईरानी विज्ञान मूजिब कोयले जी खाण में 69 माण्हू मौजूद हुआ, केतिराई कम आहिनि। पाकिस्तान समेत दुनिया के अक्सर मुल्कन में ॾींहं राति जो वक़्तु अॼु हिकु जेतिरो थी वेंदो। माहिरनि मूजिब सिज साल में ॿ भेरा ख़त इज़्तिराब पार करे थो। अॼु ॾींहं ऐं राति 12-12 कलाकनि जा थींदा।